श्रीमद् भागवत गीता जो 12 अध्याय जो महात्म वीर भाव सां जो रहे थो परे ऐं सभिनी जो मित्र अभिमान ममता बिना क्षमावान दयालु रहे जो सदा संतोषी सुख में ऐं दुख में आहे जो समान यतन में रुतल जो रहे थो पके निश्चय वारो मन बुद्धि मुँह में जो अर्पण करे सोई भक्त मुंहिंजो प्यारो डिजे की न कंहिंखां न कंहिंखे ॾेजारे चिंता ख़ुशीअ खां न्यारो हसद नाहे जंहिंखे न की क्रोध को सोई भक्त मुंहिंजो प्यारो इच्छा रहित जो पवित्र चतुर जो ऐं चिंता बिना जो करे थो सुधारो फल जी इच्छा सभु फिटी जो करे सोई भक्त मुंहिंजो प्यारो बिना हर्ष ऐं द्वेष त्यागे थो जो भलो ऐं बुरो चिंता रहित जो उमेदूं अॾे सोई भक्त मुंहिंजो प्यारो शत्रु मित्र ऐं मान अपमान में समान भाव रखे थो जो राज़ी सब ते निंदा स्तुतीअ में साॻीअ रीत हले थो धन ज़र मिल्कियत बिना ऐं शांति को स्थिर चित वारो सब्र में रहे जो सोई भक्त मुंहिंजो प्यारो अमृत रूपी ज्ञान अमल में जो आणे सच्ची श्रद्धा वारो वठे शरण मुंहिंजी सोई भक्त मुंहिंजो प्यारो इहे श्रीमद् भगवत गीता उपनिषद ब्रह्म विद्या योग शास्त्र जे श्री कृष्ण संवाद जो भक्ति योग वारो 12 अध्याय पूरो थियो ब्रह्म कृपाली केवलम कृष्ण कृपाली केवलम गुरु कृपाली केवलम ओम शांति ओम शांति ओम